अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो मेरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां सायरा ज़मीर। सभ खां पहिरीं हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना केस वधण सबबि पहिरीं खां 8 जमात ताईं क्लासरूम खां बंदि करण जो फ़ैसिलो। 9 ऐं उन खां मथे वारा तालीमी इदारा रुगो इम्तिहान लाइ खुलियल रहंदा। पार्क, सी व्यू ऐं ॿिया तफ़रीही मार्ग बि जुमे खां बंदि रखिया वेंदा। सिनेमा घरनि, इंडोर जिम्स ऐं इंडोर रांदियुनि ते बि पाबंदी लागू। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त कोरोना केसनि जे मुस्बत अचण जी शरह में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। शहरियुनि कोरोना SOPs ते अमल दरामद आहे कयो, उन लाइ पाबंदियूं सख़्त करण जो फ़ैसिलो कयो आहे। सेनेट में वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर जी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बाबति बयान ते अपोज़िशन जो सख़्त एहतजाज। रज़ा रबानी ऐवान में जीए भुट्टो जा नारा। स्पीकर जी वार्निंग ते माज़रत करे छॾी। रज़ा रबानी जो चवणु आहे त असांखे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी मां हुबुल वतनी जा सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत नाहे। शहीद भुट्टो 90,000 कैदियुनि खे वापसि आंदो। पाकिस्तानी खे पाकिस्तानी हुअण जी सुञाणप ॾिनी। मौलाबख्श चांडियो चयो त काल्ह हुकूमत जे बदज़बान वज़ीर भुट्टो साहब खे गद्दार करार ॾिनो। ही तकरार जी नई राह खोले रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क अंदरि 1970 खां सवाइ समूरियुनि चूंडनि में धांधली थी आहे। पोलिंग ख़तम थियण ऐं चूंड नतीजनि दौरान धांधली थींदी आहे। चाहियूं था त समुंड पार पाकिस्तानी चूंडनि जो हिसो बणिजनि। परॾेह में रहंदड़ 90 लख पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि। उन्हनि जूं माणियल रक़म सां मुल्क हले पियो। FIA गैर कानूनी तरीक़े सां क़ौमी सुञाणप कार्ड ठाहे ॾियण जे इल्ज़ाम हेठि नादरा जे डेटा एंट्री ऑपरेटर समेत वधीक 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। FIA सिंध जे तर्जुमान मूजिबि नादरा DHA कराची जे मेगा सेंटर जे डेटा ऑपरेटर अब्दुल अज़ीज़ ख़ैर मुल्की मोहम्मद अमीन ऐं एजेंट महाराज खे गिरफ़्तार कयो आहे। मोहम्मद अमीन क़ौमी सुञाणप कार्ड हासिल करण लाइ जाली दस्तावेज़ जमा कराया। एजेंट महाराज परॾेही मोहम्मद अमीन खां 30,000 रुपया सुञाणप कार्ड ठाहे ॾियण लाइ घुरिया हुआ। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 24 ॼणा फोत थी विया। 24 कलाकनि दौरान 1980 नवां केस आहिनि। वायरस सबबि फोत थींदड़नि जो अंग 22,642 ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग 9,78,847 थी वियो। NCOC मूजिबि कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 4.17% रिकॉर्ड कई वई। मीरपुर ख़ास में मालपीड़ी ऐं बस अॾे जी मालिकी तां ग़ुलाम कादिर मरी ऐं सलामत लाखो जी धुरियुनि में छिकताण। दरबार चौक ते अॾे जी मालिकी तां हथियारबंदनि जी फायरिंग। सलामत लाखो जो हिमायती माशूक चांडियो ज़ख़्मी। पिड़ी में फायरिंग सबबि ख़रीदारनि ऐं विकिरो कंदड़नि में भाॼ पइजी वई। छिकताण वारी सूरत-हाल। तलहार में ज़िलो बचायो तहरीक पारां बदीन ज़िले में पाणी जी खोट ख़िलाफ़ हैदराबाद बदीन रोड ते धरणो। रोड बंदि थियण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अॻवाननि चयो आहे त बदीन ज़िले अंदरि पाणी जी खोट जी ज़िम्मेवार हुकुमरान धुर आहे। पाणी खोट सबबि हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। पाणी जी हथरादू खोट ख़तम करण ताईं एहतजाज जारी रहंदो। नौशेरो फेरोज़ जे कचे वारे इलाइक़े में जतोई ऐं शहाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार सबबि ॾहकाव पकड़ियल। लियाकत जतोई, मंज़ूर ख़ान पवहर, अरबाब ग़ुलाम रहीम ऐं ॿियनि पारां मामले जी राजूनी निबेरे लाइ कोशिशूं तेज़। ज़रियनि जो चवणु आहे त जतोई भाइरनि ठाह लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो। गंबट में पीर ऑफ गंबट सैयद शफ़क़त शाह ते हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहर में हड़ताल। पीर मोहल्ला खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो। गंबट राणीपुर रोड बंदि। मुज़ाहिरनि चयो आहे त जवाबदार MNA फज़ल जो भाउ आहे, जंहिं सबबि पुलिस गिरफ़्तारी न पई करे। वज़ीर आज़म वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾे। हिदायतपुर वेझो ॻोठ सुल्तान भाणू जो वटि हथियारबंदनि गोलियूं हणी 40 वरियनि जे ज़रख़ान बुगटी खे क़तल करे छॾियो। लाश तालके अस्पताल मुंतक़िल।